छो त तव्हांजी लगातार ऐं मुसलसिल जदोजहद अॼु पूरी दुनिया जे निगाहुनि जो मर्कज़ अॼु तव्हां क़ौमी तहरीक जा कारकुन ऐं साईं GMC जा सिपाही जी क़ौमी महाज जा कारकुन थी चुका आहियो। अॼु पाकिस्तान पंहिंजे मंतकी अंजाम ॾे तेज़ीअ सां वञे पियो। पाकिस्तान हाणे न रहंदो। इहा मुंहिंजे सैयद साईं जी बि पेशन गोई आहे। अॼु इहा दुनिया बि चए पई, अॼु हर माण्हू चवे पियो, पूरी दुनिया चए पई, उहो पंहिंजे मंतकी अंजाम ॾे तेज़ीअ सां वञे पियो। हाणे अवां कारकुननि ते छॾियल आहे, छो त 7 नवंबर ते अवां लखनि जे तइदाद में कराची जे अंदर गॾु थी सिंधु देश जे आज़ादीअ जे हिकिड़े नुक़्ते ऐं नारे ते गॾु थी सॼी दुनिया खे चई ॿुधायो त न खपे, न खपे, न खपे, न खपे। आउं यकीन सां चवां थो त पाकिस्तान जा ऐवाननि में उन ॾींहुं डार पइजी विया ऐं दुनिया मुतवजो थी तव्हां ॾांहुं।